अस्सलाम वालेकुम दोस्तों, आरबीएस बिजनेस रिसर्च अकेडमी तरफा तव्हां सभिनी दोस्तनि खे मां भली कार चवां थो। मल्टीपल लीनियर रेगुलेशन इन एसपीसीएस जे टे वीडियो में दोस्तों हिन खां अॻु में ॿ वीडियो मुंहिंजी अवेलेबल आहिनि जंहिंमें मल्टीपल लीनियर रेगुलेशन जा जेके थियोरिटिकल कॉन्सेप्ट नज़र जे हवाले खां उहे अवेलेबल आहिनि। बहितर तव्हां उहे ॿ वीडियो ॾिसंदो त उन खां पोइ यकीन तौर ते तव्हां 3 नंबर में जेके बि असांजा थियोरिटिकल कॉन्सेप्ट अची रहिया आहिनि उहे तव्हां सम्झी सघंदव। दोस्तों मुझी कोशिश यह है तो पहिरों थियोरिटिकली तव्हां कॉन्सेप्ट क्लियर कजनि त मल्टीपल रेगुलेशन हूंदो छा आहे ऐं उन खां जॾहिं प्रैक्टिकल में तव्हां ॾिसंदव वीडियो त तव्हांखे आसानी लॻंदी त तव्हां उनजे रिज़ल्ट्स जेके बि आहिनि तव्हां उनखे बआसानी सम्झी सघंदव। दोस्तों जीअं तव्हां ॾिसो था त रेगुलेशन एनालिसिस में असांजा 3 रेगुलेशन्स आहिनि। सिंपल रेगुलेशन आहे, मल्टीपल रेगुलेशन आहे, हिन ॿिन्ही में फ़र्क़ु मां ज़ाहिर करे चुको आहियां ऐं उन खां पोइ लॉजिस्टिक रेगुलेशन आहे। इंशाल्लाह जीअं हीअ मल्टीपल रेगुलेशन जो पूरो थींदो त असां वरी लॉजिस्टिक रेगुलेशन तरफ वधंदासीं, इनके डिस्कस कंदासीं त इन जो छा कॉन्सेप्ट आहे ऐं इनके कीअं सम्झिजे। हालांकि पोइ जेका वीडियो आहे उन में मां पूरी तरीक़े सां लॉजिस्टिक रेगुलेशन जो कॉन्सेप्ट बि सम्झायो आहे ऐं कीअं रन थी जेका यानी ॿियूं जेके शयूं आहिनि उहे सम्झाए छॾियूं आहिनि। दोस्तों ही असांजी का पहिरीं लाइन आहे, इहा असांजी पहिरीं लाइन असांजी आहे मल्टीपल रेगुलेशन। ही सिंपल रेगुलेशन जी लाइन आहे जंहिंमें असां वटि हिकिड़ो डिपेंडेंट वेरिएबल हिकु इंडिपेंडेंट वेरिएबल आहे ऐं हीअ असांजो मल्टीपल रेगुलेशन लाइन है जंहिंमें हिकु डिपेंडेंट ऐं केतिरा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि। तंहिंखां पोइ असां जॾहिं ॻाल्हि कयूं था मल्टीपल रेगुलेशन जी त इंतिहाई लाज़िम आहे त मल्टीपल रेगुलेशन लाइन जा कुझु अज़म्पशन्स आहिनि जेके असांखे मीट करणु लाज़िम आहे त उहे हिकु कंहिं बि लीनियर मॉडल खे यानी लीनियर रेगुलेशन जे रन करण जे लाइ लाज़मी आहे त असां अज़म्पशन खे ज़रूरु मीट कयूं। लेकिन को बि बिल्कुलु बि अज़म्पशन मीट नथो थिए त असांखे रिज़ल्ट त मिली वेंदो, सॉफ्टवेयर जो कमु आहे तव्हांखे रिज़ल्ट ॾियणु, पर उहे रिज़ल्ट जेके से वैलिड आहिनि या न इहो कमु आहे हिकु रिसर्चर तहक़ीक़दान जो त उनखे सम्झे। हाणे की तव्हां चओ था त तव्हांखे वैलिड पंहिंजो रिज़ल्ट्स खपनि त उन लाइ लाज़मी आहे त तव्हां हीअ 6 अज़म्पशन जेके उहे ज़रूरु मीट कयो। हाणे उहे 6 अज़म्पशन्स कहिड़ा आहिनि? उहे आहिनि उहे 6 अज़म्पशन आहिनि। कंटिन्यूअस वेरिएबल, लीनियर रिलेशनशिप, नो सिग्निफिकेंट आउटलायर्स, इंडिपेंडेंट ऑफ वेरिएंस, होमोसिडासिटी एंड द रेसिड्यूअल। हाणे इन जेके असांजा 6 जेके आहिनि इन हवाले खां ही मुख़्तलिफ़ वीडियोज़ जेके ऑलरेडी मुंहिंजे चैनल ते अवेलेबल आहिनि, तव्हां वञी करे ऐं तव्हां इहे जेके आहिनि से पंहिंजा अज़म्पशन्स जेके उन बारे में तव्हां मुकमल मालूमात हासिलु कयो ऐं उन खां पोइ वरी ॿीहर हिते अचो त जीअं अॻिते वधी सघिजे। छो जो जेसि ताईं तव्हां अज़म्पशन मीट न कंदव तेसि ताईं रिज़ल्ट जेके तव्हांजो वैलिड न आहिनि। जेके बि अक्सर त सेमिनार यूनिवर्सिटी में थींदा रहंदा आहिनि, मूंखे बि वञण जो मौक़ो मिलंदो आहे हुते, त अक्सर दोस्त जेके आहिनि से उहे अज़म्पशन जी का इंफॉर्मेशन कोन ॾींदा आहिनि त उहे आया उन अज़म्पशन खे पूरी तरीक़े सां पूरो कयो आहे या न, अहिड़े क़िस्म जी को बि इंफॉर्मेशन न हूंदी। जॾहिं सुवाल कयो वेंदो आहे त दोस्त परेशान थी वेंदा आहिनि त इहे बि का शइ हूंदी आहे त दोस्तों अज़म्पशन लाज़मी आहिनि मीट करणु। जेके तव्हां अज़म्पशन मीट नथा कयो त इन मक़सदु आहे तव्हांजी डेटा रिज़ल्ट जेके तव्हांजो इनवैलिड आहिनि। अच्छा, उन खां पोइ लीनियर रेगुलेशन खे कीअं स्टार्ट कजे? सभ खां पहिरीं तमामु आसान आहे, तव्हां वेंदो एनालिसिस में, एनालिसिस खे कीअं ड्रॉप डाउन में वेंदो त तव्हांखे लीनियर रेगुलेशन जो हिकिड़ो मिलंदो ऐं जेके पोइ वीडियो में मां सभु डिस्कस कयूं आहिनि त उन में जॾहिं तव्हां लीनियर रेगुलेशन ओपन कंदव त अहिड़ी क़िस्म जी तव्हांखे विंडो मिलंदी ऐं जंहिंमें हिकु तरफ़ हिन विंडो में तव्हांजा सभु वेरिएबल हूंदा, इंडिपेंडेंट डिपेंडेंट जेके बि वेरिएबल आहिनि ऐं उन खां पोइ जेके डिपेंडेंट वेरिएबल तव्हां जेको आहे उहो हिते हिन में तव्हां इंसर्ट कंदव, इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि तव्हां हिन में इंसर्ट कंदव। अच्छा, हिन में जेके असांजा जेको मेथड हिन में असांजा मेथड्स आहिनि, इंटर मेथड आहे, इहे सभु डिस्कस करे चुका आहिनि मां पोइ वीडियो में, तव्हां उहो वीडियो ॾिसी वठो त बहितर रहंदो। दोस्तों हाणे असांजो आहे जेको आहे जंहिंमें असां रेगुलेशन खे कीअं ओपन कजे तमामु आसान आहे। सभ खां पहिरीं एनालाइज़ में वेंदासीं, उन खां पोइ रेगुलेशन ऐं तंहिंखां पोइ असां वेंदासीं लीनियर रेगुलेशन में। हाणे तव्हां हिन में ॾिसो था त हिन में खोड़ क़िस्म जा मुख़्तलिफ़ जेके आहिनि से तव्हांजा रेगुलेशन जी फैमिली जा मुख़्तलिफ़ टेक्निक्स आहिनि। जीअं बाइनरी लॉजिक रेगुलेशन आहे, मल्टी मोनियर रेगुलेशन आहे ऐं उन खां पोइ प्रोबिट आहे, उन खां पोइ नॉन लीनियर आहे, खोड़ सारा मुख़्तलिफ़ पूरी जेका आहे तव्हांजी जेको पंहिंजो रेगुलेशन फैमिली में मुख़्तलिफ़ टेक्निक्स आहिनि उहे अवेलेबल आहिनि। हिन वक़्तु असां लीनियर रेगुलेशन तरफ़ वधी रहिया आहियूं त असां ॾिसूं त लीनियर रेगुलेशन छा हूंदो आहे ऐं तंहिंखां पोइ असां जॾहिं ईंदासीं त पोइ असांखे हिन तरफ़ हिन साइड में पूरो असांखे इंडिपेंडेंट ऐं इंडिपेंडेंट वेरिएबल मिली रहिया आहिनि, पूरी जी लिंक आहे ऐं उन खां पोइ कैटेगोरिकल वेरिएबल असांखे मिली रहिया आहिनि ऐं हीअ तव्हांजा कैटेगोरिकल वेरिएबल आहिनि, हीअ तव्हांजा ऐं इन खां पोइ जेके आहिनि से हीअ सभु जेके आहिनि असांजा स्केल वेरिएबल आहिनि। हिन में असांजा कुझु डिपेंडेंट हिकु डिपेंडेंट ऐं ॿिया केतिरा इंडिपेंडेंट वेरिएबल आहिनि।
अच्छा उन खां पोइ असांखे हिनजी एवरेज वठणी आहे एवरेज कीअं वठंदासीं उहो असां कंदासीं कंप्यूट वेरिएबल ऐं कंप्यूट वेरिएबल कीअं कंदासीं उन लाइ हिते तव्हां लिंक ॾिसो था हिते तव्हांजी उहा आहे जंहिंमें तव्हां वञी करे वीडियो ॾिसंदव त तव्हांखे इहा सम्झ में अची वेंदो त कंप्यूट वेरिएबल कीअं कजे अच्छा कंप्यूट वेरिएबल करण खां पोइ जॾहिं तव्हां कंदव तव्हांखे हिकिड़ो धार कॉलम मिलंदो जेको असांजो उन कॉलम खे असां खणी करे असां जेको डिपेंडेंट वेरिएबल असां हिते आणींदासीं इंडिपेंडेंट वेरिएबल तव्हांजा हिन में हिन पुल लिस्ट में आणींदासीं और हीउ जेको मेथड आहे असांजो इंटर मेथड आहे जंहिंमें असां हिक ई टाइम ते जेको आहे सो सभई जेके असांजा इंडिपेंडेंट वेरिएबल असां इंसर्ट कयूं था उन खां पोइ ही मुख़्तलिफ़ असां स्टेटिस्टिक्स आहिनि प्लॉट्स आहिनि जेके असांखे लाज़मी आहिनि त डेटा खे वधीक एनालाइज़ करण लाइ जेके मेन्यूज़ असांजी हेल्प कंदा तंहिंखां पोइ रिग्रेशन स्टेटिस्टिक में जॾहिं ईंदासीं त असांखे एस्टिमेट्स बि घुरंदा आहिनि लाज़मी जेके असां बीटा चऊं था जो कॉन्फिडेंस इंटरवल आहे कॉन्फिडेंस इंटरवल जा जेके पी वैल्यू असां चऊं था जंहिंजे अगेंस्ट में असां हाइपोथेसिस के या जेको आहे असां चेक कंदा आहियूं त इहे 95% खां मथे आहे त असां एक्सेप्ट आहे जेके न आहे त असांजो रिजेक्ट आहे या अनसपोर्टेड आहे ही कोविडेंस मैट्रिक्स आहियूं ही मॉडल फिट जेको आहे सो प्रोड्यूस कंदो ऐं तंहिंखां पोइ डिस्क्रिप्टिव एंड क्वालिटी डायग्नोसिस जो मक़सदु इहो आहे त ही तव्हांखे पेश ॾींदो त तव्हांजी मल्टी क्वालिटी जा जेके इशूज़ आहिनि या उहा ज़ाहिर कंदो डार्विन वॉटसन टेस्ट आहे इहे कुझु शयूं आहिनि जेके लाज़मी असांखे वठणियूं आहिनि पंहिंजे सॉफ्टवेयर में इन रिज़ल्ट हासिल करणु इन रिज़ल्ट खे एनालाइज़ करणो इहो अॻिते हली करे इनशाला थी वेंदो उन खां पोइ आहे प्लॉट में असांखे ज़ेड रिज़िड्यूअल एंड Z predicted असांखे खपंदा आहिनि उन लाइ असांखे हिस्टोग्राम ऐं नॉर्मल प्रोबेबिलिटी प्लॉट इहे सभु शयूं खपंदा आहिनि जीअं तव्हां इहे जेके शयूं असां तव्हां ॾिसंदव मुंहिंजी प्रैक्टिकल वीडियो त उन में सभु शयूं जेका बख़ूबी जेके डिस्कस थियल आहिनि ऐं तंहिंखां पोइ अनस्टैंडर्डाइज़ ऐं स्टैंडर्डाइज़ जेको आहे असां अनस्टैंडर्डाइज़ खे असां टिक कंदासीं ऐं उन खां पोइ डिस्टेंस यानी हिन में को आउटलायर अची वेंदो आहे त उन लाइ खे ज़ाहिर करण जे लाइ असां महल नोबास ऐं या कुक डिस्टेंस टेस्ट जेको आहे असां इहे ॿई चेक करे असां इन रिज़ल्ट वठंदा आहियूं जंहिंमें असांखे ख़बर पइजी वेंदी आहे त डेटा में असांजी जेको आउटलायर केतिरा आहिनि ऐं तंहिंखां पोइ ही आहे असांजो रेगुलेशन ऑप्शन the entry point 05 and removal point 1 and in the may species include case wise list theta case wise list so that includes cases list wise in which in the regression mean if the person has a missing value of any variable यानी कहीं भी जो मानो जो missing variable respondent जो होंदो तो उनके वो exclude करे छॾींदो and they are excluded from the whole analysis पूरे analysis में अच्छा ॿियो आहे असांजो pair wise मक़सद है if the which means that if the participant has scoring missing for a particular variable, the particular variable के तो miss variable है उन्हें पूरे variable के वो exclude करे छॾींदो then their data are excluded only from the calculation involving the variable which has no score. हाणे जेको आहे असांजो सिंपली असां हिनखे सम्झी सघंदासीं त हिन सूरत में तव्हां टिक कंदव त तव्हांजो जेको बि मिसिंग केस हूंदो उनखे एक्सक्लूड करे छॾींदो जंहिं बि केस में तव्हां मिसिंग वेरिएबल हूंदो ऐं ॿियो आहे एक्सक्लूड केस वाइज़ पेयर वाइज़ ऐं हिते जेको वेरिएबल हूंदो उनखे एक्सक्लूड करे छॾींदो त बहितर आहे ऐं ॿियो जेको टियों आहे रिप्लेस विद द मीन की तव्हां टिक कंदव त उन खां पोइ छा जेको मिस आहे मिसिंग वेरिएबल आहे उनखे हू मीन सां रिप्लेस करे छॾींदो हाणे मीन हिते कहिड़ो थींदो मिसाल 5 पॉइंट लिकर्ड स्केल आहे त उनजो मीन 3 थींदो त जेके बि मिसिंग वेरिएबल तव्हांजे केस में हुजनि तव्हांजे वेरिएबल सभिनी खे 3 सां रिप्लेस करे छॾींदो त बहितर इहो आहे त तव्हां जेको टिक कयो उहो तव्हां हिनखे टिक करे छॾियो ऐं केस ऐं पर बहितर इहो आहे त इन खां रन करण खां अॻु में जेके बि मिसिंग वैल्यूज़ आहिनि उनखे डिटेक्ट करे उनखे तव्हां फिल करे छॾियो त बहितर आहे इन हवाले खां मुंहिंजी हिकिड़ी वीडियो अवेलेबल आहे जेको तव्हां हिते ॾिसी सघो था इन वीडियो खे ॾिसी करे ऐं मिसिंग वैल्यूज़ कीअं कबो आहे कीअं आइडेंटिफाई कबो आहे ऐं कीअं उनखे फिल कबो आहे कीअं इन मसइले खे हल कबो आहे उहो उन करे उन खां पोइ तव्हां हिकु तव्हां डेटा में को मिसिंग वेरिएबल न हूंदो त भले तव्हां हिनखे तव्हां टिक करे बि छॾियो त को मसइलो ई कोन्हे छो मिसिंग वेरिएबल आहे ई कोन त डिलीट छा कंदो त बहितर आहे त तव्हां डेटा खे जेको आहे स्क्रीन आउट कयो प्रॉपरली ऐं तंहिंखां पोइ ही बूटस्ट्रैप कॉन्फिडेंस आहे फॉर रिग्रेशन कोएफिशिएंट बाय क्लिक जीअं तव्हां बूटस्ट्रैपिंग चाहियो था त तव्हां हिनखे क्लिक कंदव त उन नंढा सैंपल ठाहे करे तव्हांखे बूटस्ट्रैप तव्हां करे ॾींदो दोस्तों आख़िर में हिन वीडियो खे ठाहिण लाइ ख़ासि तौर ते मां हिन किताब जी तमामु घणी मदद हासिल कई आहे तव्हां किताब चाहियो था त तव्हां वठी सघो था तव्हांखे वक़्त में तव्हां ईमेल कयो तव्हां जवाब ईमेल में तव्हां किताब मां मोकिले सघां थो
आखिर में तमाम वॾी महिरबानी जो तव्हां हिन वीडियो खे पूरो ॾिठो। जेकि तव्हां वीडियो पसंदि आई है तो शेयर कयो, लाइक कयो, फेसबुक ते तव्हां हाणे कमेंट कयो त जीअं मां तव्हांजे कमेंट जो जवाब ॾेई सघां। को सवाल है तो तव्हां लाज़मी को सवाल पुछी सघो था त फारिग वक़्त में तव्हांखे मां उनजो भी जवाब ॾेई सघंदुसि। आखिर में तव्हांजी तमामु वॾी महिरबानी त हिन वीडियो खे ॾिठो ऐं पसंदि